अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह पाक उमेद आहे त हमेशा ख़ुशि हूंदो, मुस्कुराईंदा रहंदो। त जी हा दोस्तों, जो असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल पत्थर दिल जे बारे में, जेको KTN ते हली रहियो आहे। त जी हा, अगरि तव्हां चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटीअ जो ख़्यालु कयो, जीअं असांजी हर अचण वारी वीडियो तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। जी हा दोस्तों, कंदासीं ॻाल्हि ड्रामा सीरियल पत्थर दिल जे बारे में। पत्थर दिल ड्रामो KTN ते तमामु ज़ोर शोर सां हली रहियो आहे ऐं हिन ड्रामे में वॾेरे जे पुट जो किरदारु वारिस करे रहियो आहे, जेको अहमद अली शेख हुनजो असली नालो आहे। वारिस हिकु ज़ालिम ज़मींदार जो किरदारु अदा करे रहियो आहे, जंहिंखे जूसे वारा मशराए ग़लति कमनि ते ऐं ज़ुल्मनि ते लाहे रहिया आहिनि ऐं पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर वॾेरे वारिस खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ वारिस जी भेण जेका यूनिवर्सिटीअ में पढ़ंदी आहे ऐं उन्हनि जे कुड़मीअ जो भाउ जेको हुन सां गॾु यूनिवर्सिटीअ में पढ़ंदो आहे, उहे बि हाणे मोकलनि ते ॻोठे ईंदा ऐं वॾेरे वारिस जी भेण जेका आहे उहा हुन मिलण जी कोशिश कंदी, जंहिं ते तमामु घणो जहिड़ो थींदो उन्हनि कुड़मियुनि ऐं ग़रीबनि सां वारिस ज़ुल्म कंदो ऐं तमामु घणा तकरार हिन में शुरू थींदा। ऐं हिन ड्रामे में शेरल जो किरदारु साईं निसार शाह अदा करे रहियो आहे, जेको हीरे जो किरदारु आहे। त जी हा दोस्तों, हिन ड्रामे में तमामु बहितरीनु अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं ही तमामु बहितरीनु ड्रामो आहे। त जी हा दोस्तों, असांजी अॼु जी रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजी कमेंट में आगाह कंदा, असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।